अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद। अॼु जो असांजो जेको गुफ़्तगू जो टॉपिक आहे उहो आहे रफ़ दैन। पहिरियों त असां हिकिड़ी क़ुरान शरीफ़ जी आयत ॿुधाइणु चाहींदासीं। सूरे आले इमरान जी आयत नंबर 110 आहे, जंहिंमें अलाह साईं फरमाए थो त तव्हां बहितरीन उमत आहियो जेके कढिया विया आहियो नेकी जो हुकुम करणु ॾियण लाइ ॿियनि खे। त हिकिड़ी ॿी मां आयत ॿुधाइणु चाहींदुमि। सूरे अल नाम आयत नंबर 159 इन्नल लज़ीन फ़र्रक़ू दीनहुम व कानू शिया लस्त मिनहुम फ़ी शै। बेशक ए नबी तव्हांजो उन्हनि सां कोई बि तालुक़ु न आहे जेको दीन में टुकड़ा टुकड़ा थियो ऐं इलाही फ़िरक़नि में बटिजी वियो। त हाणे इन आयतुनि जे चवण जो मतिलबु इहो त इंशाअल्लाह अॼु असां फ़िरक़े वारियत खां हटी करे ॾिसंदासीं रफ़ दैन चइबो छा की आहे, रफ़ दैन छा आहे। रफ़ दैन जी लफ़्ज़ी जेकी माना आहे उहा आहे त ॿई हथ मथे खणणु। इलाही बरे सगीर में रफ़ दैन जो मतिलबु इलाही माण्हुनि खे न आहे ख़बर। उन जा कुझु रीज़न बि आहिनि, उन्हनि खे छॾे करे असां ॿुधाईंदासीं तव्हांखे रफ़ दैन चइबो छा की आहे। तव्हां अक्सर जेको आहे रफ़ दैन न ॿुधो हूंदो, पर तव्हां कंदा आहियो हर निमाज़ में। निमाज़ जे स्टार्टिंग टाइम रफ़ दैन तकबीर तहरीमा जे जेको तव्हां नियत कंदा आहियो, तकबीर तहरीमा कंदा आहियो, उन टाइम तव्हां रफ़ दैन कंदा आहियो। ऐं जॾहिं तव्हां वितर पढ़ंदा आहियो, वितर में जेको कुनूत पढ़ंदा आहियो 3 रकात में, उन जे स्टार्टिंग में तव्हां रफ़ दैन कंदा आहियो। ऐं ईदनि में बि तव्हां कंदा आहियो रफ़ दैन, पर तव्हांखे बरे सगीर में इल्मु न हूंदो रफ़ दैन चइबो छा की आहे। रफ़ दैन चइबो आहे हथ मथे खणण खे। त हाणे इहो थी वियो हुनजो इंट्रोडक्शन। हाणे असां अचूं था त रफ़ दैन जा कहिड़ा दलाइल आहिनि करण जा। आया इहो मनसूख़ थी वियो हुयो या न थी वियो हुयो। अगरि असां ॾिसूं सही इस्नाद अहादीस मां त असांखे कुतुब सिता जूं जेके 2 अहादीस जा किताब आहिनि, सही बुखारी ऐं सही मुस्लिम, इहे ॿई किताब इन्हनि ते मुहद्दिसीन जा कलाम बि आहिनि। इहे ॿई किताब हिकु बि इन्हनि में हदीस न आहे जेका ज़ईफ़ हुजे। सॼनि मुहद्दिसीन जो इत्तिफ़ाक़ आहे। त हाणे पहिरियों असां ॾिसंदा सही बुखारी में। सही बुखारी में रफ़ दैन जो छा हुकुम आहे। इमाम बुखारी सही बुखारी लिखी आहे ऐं इमाम मुस्लिम जेकी आहे सही मुस्लिम लिखी आहे। सही बुखारी में हदीस नंबर 631 आहे। मालिक बिन हुवैरिस हिकिड़ो सहाबी आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां उहो 10 ॾींहं ऐं 10 रातियूं गॾु रहियो। उनखां रवायत आहे त मालिक बिन हुवैरिस चवे थो त असां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु रहियासीं ऐं उन्हनि खे ऑब्ज़र्व कयो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढा ख़ुशि इख़लाक़ हुया। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॾिठो, असांखे घर जी यादि सताए पई, त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे चयो त तव्हां वञो वापसि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चयो सल्लू कमा रअयतुनी वसल्ली, निमाज़ हूअं पढ़िजो जीअं मूंखे पढ़ंदे ॾिठो अथव। हाणे अगरि असां मालिक बिन हुवैरिस खां पुछूं त निमाज़ उन्हनि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कीअं ॾिठी पढ़ंदे, छो जो जेको रवायत करे थो मालिक बिन हुवैरिस, उन्हनि खे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त निमाज़ हूअं पढ़िजो जीअं मूंखे पढ़ंदे ॾिठो अथव। हाणे उहो ई मालिक बिन हुवैरिस उनजी हदीस तमामु किताबनि में आहे, कुतुब सिता में, सही बुखारी में बि आहे, सही मुस्लिम में बि आहे। त मालिक बिन हुवैरिस वारी हदीस जेकी आहे सही बुखारी में 737 नंबर आहे ऐं सही मुस्लिम में बि आहे 865 नंबर। त उहे चवनि था त मां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॾिठो त उहे जॾहिं निमाज़ शुरू करनि था त तकबीर तहरीमा जे वक़्तु पंहिंजा 2 हथ कननि जी सिध में करे रफ़ दैन करनि था। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुकू में वञनि था त पोइ बि पंहिंजा 2 हथ बुलंद करे अल्लाहु अकबर चई करे रफ़ दैन करनि था। जॾहिं रुकू खां उथनि था पोइ बि जेको आहे रफ़ दैन पंहिंजा 2 हथ बुलंद करे रफ़ दैन करनि था। त हाणे इहा थी वई सही बुखारी वारी ऐं सही मुस्लिम जी रवायत जेकी मालिक बिन हुवैरिस खां अचे थी। हाणे वाइल बिन हुजर आहे हिकिड़ो सहाबी, उहो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आख़िरी वक़्त में मुस्लमान थियो। त हाणे उन बि जेको आहे असांखे इहा ई हदीस अहिड़ी रफ़ दैन करण जी हदीस असांखे ॿुधाई आहे। हाणे कुझु मुफ़्ती जेके आहिनि, मुफ़्तियान कराम ऐं उलमाए कराम, उहे चवनि था त इन जो कहिड़ो सबूत आहे त वाइल बिन हुजर जेको आहे उहे आख़िरी वक़्त में मुस्लमान थिया। त अल्हम्दुलिल्लाह इन जो असां वटि सबूत आहे। इल्म रिजाल हूंदो आहे, साहबिन जी जेकी बि ज़िंदगी आहे हयात खां वठी करे उन्हनि जे मरण ताईं उन्हनि जी लाइफ स्टडी कई वेंदी आहे।
त उन में काफ़ी इमाम आहिनि इंशाअल्लाह असां उन्हनि जा दलाल रखंदासीं पंहिंजे उन में वीडियो में त उहे असांखे उम्दतुल कारी में बि असांखे मिले थो त वाइल बिन हुजर आख़िर वक़्त में मुस्लमान थियो हाणे उन खां बाद में वाइल बिन हुजर खां पोइ अब्दुल्ला बिन उमर सही बुखारी में ई हदीस आहे सही बुखारी में हदीस 735 736 729 738 अब्दुल्ला बिन उमर उहो आहे हज़रत उमर साईं जो पुटु हज़रत उमर साईं जो पुटु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बि गॾु रहियो हज़रत अबू बकर सां बि गॾु रहियो हज़रत उमर सां बि गॾु रहियो हज़रत उस्मान सां बि गॾु रहियो हज़रत अली सां बि गॾु रहियो हज़रत इमाम हसन सां बि गॾु रहियो हज़रत इमाम हुसैन सां बि गॾु रहियो त हाणे अगरि जेके माण्हू चवनि था त रफ़ीदीन साईं मनसूख़ थी वियो आहे त छा अब्दुल्ला बिन उमर खे ख़बर न पई त रफ़ीदीन मनसूख़ थी वियो आहे पहिरियों त इहो सुवालु आहे ऐं ॿियो त इमाम बुखारी सही सनद सां सॼियूं अहादीस गॾु कयूं ऐं अब्दुल्ला बिन उमर जी सही सनद वारी हदीस रफ़ीदीन करण वारी आख़िर वक़्त ताईं छो इमाम बुखारी सही बुखारी में रखी पहिरियों त इहो सुवालु आहे अब्दुल्ला बिन उमर बि इहा ई रवायत करे थो त मां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो त उन्हनि जेको आहे निमाज़ जॾहिं शुरू कंदा हुया पंहिंजा ॿई हथ बुलंद करे अल्लाहु अकबर चई तकबीर तहरीमा चई करे रफ़ीदीन कंदा हुया ऐं जॾहिं रुकू में वञण टाइम उन टाइम बि रफ़ीदीन कंदा हुया रुकू खां उथण टाइम बि रफ़ीदीन कंदा हुया ऐं सजदनि में रफ़ीदीन न कंदा हुया हाणे अचूं त अब्दुल्ला बिन उमर बि थी विया छो जो इन खां पोइ त ॻाल्हि जेको बि शक आहे इनशाअल्लाह दूरि थी वेंदो हूंदो पर इलाही सहाबी आहिनि अनस बिन मालिक आहे ऐं मोहम्मद बिन अमर बिन अता आहे अब्दुल्ला बिन उमर हज़रत अली साईं मां सही सनद सां हदीस आहे ऐं अब्दुल्ला बिन अब्बास जी हदीस आहे रफ़ीदीन करण वारी ऐं काफ़ी जेके बि सहाबी आहिनि उन्हनि जी अहादीस अनस बिन मालिक मालिक बिन हुवैरिस वाइल बिन हुजर काफ़ियुनि जी असांखे अहादीस सही सनद सां मिले थी रफ़ीदीन करण वारी हाणे अगरि तव्हां इहे कंहिंखे बि दलाइल ॿुधाईंदव सही बुखारी जा सही मुस्लिम जा त तव्हांखे उहे चवंदा त इहे जेके हदीस आहिनि न इहे पहिरियां वारियूं हुयूं हाणे इहे मनसूख़ थी वियूं पहिरियों त सुवालु मां उन्हनि खां इहे पुछणु चाहींदुमि त छा इहा इमाम बुखारी खे ख़बर न पई छो जो इमाम बुखारी हिकु बि जेकी आहे उहा हदीस न आहे ॿुधाई रफ़ीदीन न करण वारी सही बुखारी में न विझी त न वरी सही मुस्लिम में इमाम मुस्लिम विधी आहे ऐं 10 सहाबी आहिनि जेके जामिया तिरमिज़ी में आई आहे हदीस उन्हनि जी मौजूदगी में हिकिड़ो सहाबी निमाज़ रफ़ीदीन सां सेखारे थो त उनखे ॿिया सहाबी चवनि था जंहिंमें अबू कतादा बि शामिल आहे सीनियर असहाब आहे उहो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पहिरें वक़्त में इस्लाम क़बूल कयो अथईं उनखे चयो त तव्हां त आख़िर में मुस्लमान थिया आहियो त उन सहाबी चयो अगरि मां निमाज़ में ग़लती कयां मूंखे ॿुधाइजो त 10 सहाबिन जेको आहे गवाही ॾिनी त हा बेशक नबी साईं ईअं ई निमाज़ पढ़ंदा हुया या लफ़्ज़ आहिनि मतिलबु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे वफ़ात खां पोइ आहे सही सनद सां असांखे हदीस मिले थी हज़रत अली साईं वारी बि जेकी हदीस आहे उन में बि पास्ट जो सीरो आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअं रफ़ीदीन कयो हुयो मतिलबु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विसार खां पोइ थी ॻाल्हि हले हाणे न करण वारा दलाइल जेके बि आहिनि इनशाअल्लाह उन ते तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं हिकिड़ी हदीस अगरि तव्हां मुफ़्तियान खे इहे पेश कंदव त इहे जेके रफ़ीदीन करण वारियूं हदीस आहिनि उहे असां तव्हांखे इहे हदीस आहे वाइल बिन हुजर अनस बिन मालिक मोहम्मद बिन अता वारी सॼियूं ॿुधाए करे तव्हांखे चवंदा त रफ़ीदीन न करण वारियूं बि हदीस आहिनि त इनशाअल्लाह हुन ते तहक़ीक़ी असां जाइज़ो वठंदासीं हुन हदीस जो मूंखे जेतिरो इल्मु आहे जेतिरा मुहद्दिसीन जा अक़वाल आहिनि जेतिरो मुहद्दिसीन खे इल्मु हुयो सॼियूं अहादीस मुहद्दिसीन जे नज़दीक सहीफ़ आहिनि इनशाअल्लाह हिकु हिकु करे असां ॻाल्हाईंदासीं पहिरियों हो तव्हांखे दलाइल ॾींदा अब्दुल्ला बिन मसूद हो तव्हांखे चवंदा त अब्दुल्ला बिन मसूद जेको आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो साहिब नालेन हुयो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हर टाइम गॾु रहंदो हुयो त छा उहो असांखे निमाज़ जेकी सेखारे थो उहो ग़लति थो सेखारे त ईअं बिल्कुलु बि न आहे अब्दुल्ला बिन मसूद ईअं निमाज़ न सेखारींदो उहा हदीस जेकी उहे कोट कंदा आहिनि उहा जेकी हदीस आहे अब्दुल्ला बिन मसूद वारी उन में अब्दुल्ला बिन मसूद चवनि था त छा मां तव्हांखे नबी साईं जी निमाज़ न सेखारियां त उहो हिकु चकर रफ़ीदीन करे थो पोइ नथो करे अगरि इन जी सिहत ते कलाम कयो वञे त इन में हिकिड़ो रावी आहे सुफ़ियान सोरी उहो सभिनी मुहद्दिसीन जे नज़दीक उहो जेको आहे तदलीस कंदो आहे तदलीस हाणे मुफ़्तियान खे ख़बर हूंदी मां वाज़े करे छॾियां त जेको माण्हू ॿी हुन विच में जंहिंखां ॿुधी हुजे उनखे लिकाए उनजो नालो न ॿुधाए त इहा रवायत मां कंहिंखां वरिती आहे
ऐं अगरि मां इहो त मां मतिलबु डीप में वञी करे तव्हांखे सम्झाइणु चाहियां पियो, पर उन खां पहिरियां अगरि ॾिसूं जंहिं जामिया तिरमिज़ी पढ़ी आहे न, त इन खां अॻे वारी जेकी हदीस आहे न, वाज़िह थी करे इन हदीस खे। तव्हां अॻी वारी हदीस नथा ॾिसो, तव्हां सिर्फ़ु हीअ हदीस ॾिसो था। इहा इंसाफ़ जो तक़ाज़ो न आहे। हाणे अगरि तव्हां हदीस ॾिसंदव जामिया तिरमिज़ी 256 नंबर, त उन में बाक़ाइदे इमामनि जा कौल आहिनि त बाबा जेकी इहा हदीस आहे न अब्दुल्ला बिन मसूद वारी, इहा ज़ईफ़ आहे। उन में वॾे में वॾो जेको इमाम अबू हनीफ़ा जो शागिर्द आहे अब्दुल्ला बिन मुबारक, उहो चवे थो त जेकी हदीस आहे इब्ने उमर वारी रफ़अदैन करण वारी, उहा साबित आहे, ऐं जेकी रफ़अदैन न करण वारी अब्दुल्ला बिन मसूद वारी आहे, उहा साबित ई न आहे। उन जे बावजूदि बि तव्हां चओ था इहा हदीस पेश कयो था त इहा हदीस मतिलबु सम्झ में ॻाल्हि न ईंदी आहे असांखे। तव्हांखे हेॾा असां अक़वाल लिखारिया इमामनि जा, तव्हांजे पंहिंजे इमाम अबू हनीफ़ा जे शागिर्द जा अब्दुल्ला बिन मुबारक जा। उन खां पोइ वॾा वॾा इमाम अहमद बिन हंबल जो कौल आहे त इहा सही साबित न आहे। इन में इलाही काफ़ी मुहद्दिसीन बि आहे, उन्हनि बि कलाम कयो आहे। ऐं ॿी तव्हांखे ॾींदा जाबिर बिन समूरा जी हदीस। त जाबिर बिन समूरा खे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त मां तव्हांखे छा थो ॾिसां, तव्हां निमाज़ में शरीर घोड़नि जे दुमनि वांगुरु हथ उथारियो था, त तव्हां ईअं न कयो। इन जे दलाइल ॾींदा आहिनि त इहा हदीस जेकी आहे रफ़अदैन जे मनसूख़ थियण जी आहे। त अगरि इहा ॻाल्हि मञी वञे, फॉर सेक ऑफ आर्ग्यूमेंट असां हिन जी ॻाल्हि मञूं था, ठीकु आहे, इहा हदीस नऊज़ बिल्ला रफ़अदैन खां मना करण ते आहे। मतिलबु तव्हां हिकु टाइम सोचो, हिकु अक़ल तव्हांजी गवारा करे थी, छा नबी साईं हिकु ई अमल जेको आहे सॼी ज़िंदगी कयो, ऐं उहो आख़िर में नबी साईं चयो त इहो शरीर घोड़नि जी दुम आहे। इहो तौबा कयो। तव्हां जेको बि चवे थो न त इहा हदीस जेकी आहे रफ़अदैन ते मनसूख़ आहे, उनखे मां एडवाइज़ इहा कंदुमि त बाबा तव्हां तौबा कयो। तव्हां पंहिंजे हुनखे बचाइण जे ख़ातिर, दावे खे बचाइण जे ख़ातिर तव्हां नबी साईं ते कूड़ ॻाल्हायो था, नबी साईं जी ॻाल्हि खे अलाए काॾे था खणी वञो। हाणे इन जी एक्सप्लेनेशन मां कंदुमि इंशाअल्लाह। इन जी एक्सप्लेनेशन इहा आहे, इन जे मथां बाब बाक़ाइदे इमाम लिखिया आहिनि। इमाम नवी लिखियो आहे, शरह जे लिखी आहे सही मुस्लिम जी। काफ़ी मुहद्दिसीन लिखियो आहे त इहा जेकी हदीस आहे उहा इमाम अबू दाऊद बि लिखियो आहे त इहा हदीस रफ़अदैन जेको नबी साईं मना कयो आहे उहो सलाम जे टाइम हुयो। हाणे जाबिर बिन समूरा जेका हुया, इहो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो अमल न आहे। जाबिर बिन समूरा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाबिर बिन समूरा खे चयो त मां तव्हांखे छा थो ॾिसां, तव्हां शरीर घोड़नि जी दुमनि वांगुरु रफ़अदैन कयो था। अगरि को मुफ़्ती तव्हांखे चए थो त अॻिली वारी जेकी हदीस आहे न सही मुस्लिम में, उन में बाक़ाइदे साॻी सनद उनखे क्लियर करे वेंदी इहा हदीस छाजे बारे में। उहा सलाम जा अल्फाज़ आहिनि। त हाणे उन्हनि ॾे अरबनि ॾे जीअं रवाजु हूंदो आहे, तव्हां ॿुधो त अस्सलामु वालेकुम ईअं कंदा आहिनि, त उहे निमाज़ में तशद में वेहण खां पोइ निमाज़ जॾहिं ख़तमु थींदी आहे त पोइ ईअं कंदा अस्सलामु वालेकुम वरहमतुल्लाह, अस्सलामु वालेकुम वरहमतुल्लाह। नबी साईं इन जे करे जेको आहे उन्हनि खे मना कयो त तव्हां इहे हथ ईअं कीअं था खणो। उहो पंहिंजो उन्हनि साहिबनि जो अमल हुयो, नबी साईं जो अमल न हुयो। हाणे अगरि फॉर सेक ऑफ आर्ग्यूमेंट वरी असां तव्हांजी ॻाल्हि ते मुतफ़िक़ थियूं त बाबा ठीकु आहे, तव्हां जेको आहे चयो त इहा जेकी आहे रफ़अदैन में जे मना करण जी दलील आहे, त तव्हां हीअं कयो न, पहिरियों जेको रफ़अदैन कंदा हुओ न उहो बि त अचे थो न इन में। नबी साईं उहो बि त मना कयो न तव्हांजे नज़दीक, त तव्हां हीअं कंदा कयो, नियत बदी डायरेक्ट हथ बद था कयो। ऐं तव्हां जेको हुन वितर में कंदा उहो बि जेको आहे न तव्हां न कंदा कयो। ईद में त तव्हां कंदा ई न कयो, छो जो ईद में त इलाही चकर थींदो आहे। अगरि तव्हां इहा हदीस वठो था, अगरि इन खां पोइ बि माण्हू नथो सम्झे, कोई बि नथो सम्झे, न बाबा असां जेको आहे हिन पहिरीं हदीस खे ॾिसां, ॿी खे न ॾिसां, असांखे इमामनि जा कौल छो थो ॾेखारे, असां हिनखे न मञींदा आहियूं इमामनि खे, असां पंहिंजे जेको आहे असां इमाम अबू हनीफ़ा या ॿिए कंहिंजी तक़लीद कंदा। त उनखे मां उन्हनि जे घर जो हवालो ॾींदुमि। मुफ़्ती तक़ी उस्मानी साहिबु दरसे तिरमिज़ी में पंहिंजो किताब में लिखे थो त इहा जेकी हदीस आहे न, इन सां तव्हां इस्तक़लाल न कयो, इहो बातिल दावो आहे। ऐं उनखे बि ख़बर आहे त इहा हदीस इन ते न आहे। आख़िर मां हवालो ॾींदुमि जुज़ रफ़अदैन में बि आहे त इमाम बुखारी चयो आहे त उहे माण्हू डिॼनि नथा जेके मज़ाक़ था उॾाइनि इहा हदीस चई करे, उन्हनि ते अलाह साईं जो अज़ाब ईंदो। त हाणे ॿियूं बि दलाइल ॾींदा आहिनि इलाही। हिकु दलाइल ॾींदा आहिनि हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास जो तफ़सीर इब्ने अब्बास मां साबित कंदा आहिनि त उन निमाज़ में ख़ुशू इख़्तियार कयो। त उनजी तफ़सीर में हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास चवनि था त
त ख़ुशू मां इहा मुराद आहे त रफ़ा यदैन न कयो, मतिलबु त इहो जेको रुकू वारो रफ़ा यदैन आहे ऐं रुकू खां उथण वारो आहे, त उन्हनि खे बि बसि हिकिड़ो ई मां जवाबु ॾींदुमि त इहा जेकी तफ़सीर इब्न अब्बास आहे, छा इहा सही सनद सां साबित आहे? इन में हिकिड़ो रावी जेको आहे उहो कज़ाब आहे। तव्हांजे पंहिंजे देवबंद जे मुफ़्ती फ़तवा उस्मानिया में मुफ़्ती तक़ी उस्मानी साहब लिखियो आहे त इहा जेकी आहे तफ़सीर इब्न अब्बास इहा साबित ई न आहे। उन जे बावजूदि बि हेॾा दलाइल हुजण जे बावजूदि बि तव्हां हिकु ॻाल्हि ते अड़ी रहो, ज़ईफ़ रवायतूं ॾेखारियो, हीअ हदीस सॼा जेके बि दावा आहिनि तव्हांजा बातिल आहिनि। ऐं सैयदना अली जे ॿिया बि दलाइल ॾींदा आहिनि, हज़रत अली साईं मां ॾींदा आहिनि, हज़रत अबू बकर मां ॾींदा आहिनि, ॿिया टाइम ॾींदा आहिनि। इंशाअल्लाह उन ते बि तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं।